ज़िदनी इल्मा। चयाई पए त अमर जी दुआ जे करे त सभु कुझु आहे। अमर जूं दुआऊं आहिनि जो सभु कुझु आहे न। जे अमर जूं दुआऊं न हुजनि हा त छा हुजे हा, कुझु बि न हुजे हा। अमर जूं दुआऊं। पर संदसि अमर जी दुआ जे करे वटसि उहो छा आहे जो हू सदाईं मुरकंदो महकंदो रहे थो। ॿियो बि घणो कुझु, पर उन्हनि सभिनी खां ख़ासि ही आलीशान कॉम्प्लेक्स जेको ग़रीब सिंधी ॿारनि लाइ आहे, जिते 1,500 ग़रीब ॿार बिल्कुलु मुफ़्त महांगी तालीम पढ़ाइनि था। अमर त हाणे विसरे ई कान थी, पल पल अमर। जीजल खे केरु विसारे सघे। जहिड़ी शानदार इमारत आहे, जहिड़ो आलीशान स्कूल आहे, उन लिहाज़ खां हिते ॿारनि खे छॾींदड़ कारुनि ऐं लैंड क्रूज़र्स जूं कतारूं हुजनि हा। पर को ॿारु पंहिंजे बाबा जी पुराणी मोटरसाइकिल ते स्कूल पहुचे थो त को चिंचीअ ते चढ़ी जीजल अमा जहिड़े अज़ीम नाव सां अॾियल हिन स्कूल में पढ़ण लाइ पहुचंदो आहे ऐं स्कूल जे कुशादे आगुर में हू मुर्कुनि सां संदन आदुर्भाव करे थो। सिटी स्कूल जहिड़ी मयारी तालीम हासिल करण लाइ ग़रीब त रुगो ख्वाब ई ॾिसी सघनि था, पर अमर जी उन दुआ हज़ारे ग़रीब कुटुंबनि जो ख्वाब साबिया करे ॾेखारियो आहे। ज़मानो सम्झंदो हूंदो त ही स्कूल वॾेरनि सरमाएदारनि ऐं कामोरनि जे ॿारनि लाइ हा। ज़माने खे जेको वणे सो सम्झे, पर हक़ीक़त इहा आहे त जीजल अमा जो ही स्कूल संदसि ग़रीब ऐं अबोझ ॿारनि लाइ अॼु वियो आहे। टोटल हारी पोरियत ग़रीब अवाम ॾुतड़ियल अवाम उन जा ॿार, को बि हिते अमीर जो ॿारु कोन्हे को, न हिते इंजीनियर जो ॿारु आहे, न हिते कंहिं वॾे माण्हू जो ॿारु आहे। हिते सभु ग़रीबनि जा ॿार आहिनि, मेंघवाड़नि जा ॿार आहिनि, 110 मेंघवाड़नि जा ॿार आहिनि असां वटि, जेके तमामु ग़रीब तबिको आहे उन्हनि जा ॿार आहिनि। उन्हनि जूं नियाणियूं आहिनि, ग़रीबनि जूं नियाणियूं आहिनि, हारियुनि जूं नियाणियूं आहिनि ऐं मज़दूर माण्हुनि जूं नियाणियूं आहिनि। ही आहे जीजल अमा पब्लिक स्कूल कॉम्प्लेक्स भिटाईआबाद घोटकी, जेको ईमानदार ठेकेदार तौरु शोहरत रखंदड़ मंज़ूर सुमरे साहब पंहिंजे हणावणा वॾी महिनत ऐं वॾे चाह सां अॼियो आहे, जिते 1500 खां वधीक ॿार ॿारड़ियूं नौजवान ऐं नारियूं दीनी ऐं दुनियावी तालीम, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, टेक्निकल एंड वोकेशनल एजुकेशन बिल्कुलु मुफ़्त हासिल कनि था। न रुगो एतिरो, पर हिते टेक्निकल ऐं फ्रीलांसिंग जी तालीम हासिल करे वियल केतिरा ई नौजवान ऐं नारियूं हाणे बाइज़त रोज़गार करे रहिया आहिनि। जेतोणीकि घोटकी ज़िलो कुदरती वसीलनि सां मालामाल हुजण सबबि हिते गुरबत जो त नालो निशान ई न हुजणु घुरिजे, पर अफ़सोस जो मक़ामी माण्हुनि सां कंपनियुनि जी ॿी अखियाईअ सबबि ज़िलो घोटकी बि गुरबत जे वर चढ़ियल आहे। इहा हक़ीक़त आहे त गुरबत तालीम सां ई ख़तमु करे सघिजे थी। तंहिं करे मंज़ूर सुमरे साहब ग़रीबनि लाइ ई अमीराणो स्कूल अॼु आहे। असांजो ही ॿाराड़ी में स्कूल आहे, असांजो ग़रीबनि जे लाइ स्कूल आहे। हिते सभु ग़रीब माण्हू जिन खे
मौक़ो न मिलियो आहे तालीम जो, असां उन्हनि जे लाइ जेको आहे तालीम कढी था। ऐं गुरबत खे ख़तमु करण जो हिकु वाहिद तरीक़ो इहो ई आहे त तालीम सुठी थिए। जॾहिं सुठी तालीम ईंदी त माण्हुनि जे लाइ रोज़गार जा मौक़ा वधंदा ऐं माण्हू ख़ुशहाल थींदा। हाणे माण्हुनि में ॾाढी चेंज अची वई आहे साल में, ऐं ॾाढो जेको आहे सो तालीम ते हुननि ज़ोर ॾिनो आहे। असां वटि एतिरी अञा बिल्डिंग न आहे जेतिरा हाणे ॿार अचनि था। असां ते ॾाढो प्रेशर आहे माण्हुनि जो दाख़िला जे लाइ, ऐं ख़ासि तौर ते असां वटि नियाणियूं अचनि थियूं। असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी। असांजी कोशिशि ॿी आहे त नियाणियुनि जी तालीम वधीक थिए त बहितरी। मंज़ूर सुमरे साहब जो विज़न केॾो न शानदार आहे। हू उत्तर सिंध जे तमामु पुठिते पियल इलाइक़े जे ॿारनि खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी एडवांस तालीम सां नवाज़णु चाहे थो, जंहिं लाइ सुमरो साहब ही शानदार इमारत तामीर कराए रहियो आहे, जंहिंमें जल्दी निसार अहमद सिद्दीकी IT पार्क शुरू कयो वेंदो। अचरज जहिड़ी ॻाल्हि आहे त 4 मंज़िला हिन इमारत खे फ़क़ति 1 साल अंदरि मुकमिल करण जो रिथियो वियो आहे। असां हिन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते कमु कंदासीं इंशाल्लाह। हिन बिल्डिंग जो नालो ई जेको आहे निसार अहमद सिद्दीकी IT पार्क आहे। इंशाल्लाह हिन में तमामु ही लेटेस्ट हूंदी ऐं हिन में इंशाल्लाह ॾाढी बहितर थींदी। घोटकी ज़िले में रोज़ानो किरणो रुपये जे तेल ऐं गैस की पैदावार हासिल कंदड़ कंपनियुनि फर्टिलाइज़र तोड़े ॿिनि कंपनियुनि लाइ पिणु बहितर मौक़ो आहे त उहे जीजल अम्मा पब्लिक स्कूल में तरक़ियाती कमनि लाइ पंहिंजो हिसो ॻंढीनि। ॿियो न त हू ॿारनि लाइ हॉस्टल्स तामीर कराए सघनि थियूं। 30 एकड़नि ते पखिड़ियल हिन कॉम्प्लेक्स जी अॾावत ते केतिरा किरोड़ या अरब ख़र्च आयो, कंहिंखे को अंदाज़ो ई न आहे। ख़ुदि ही आलिशान इदारो पंहिंजे हणावणा अॾींदड़ मंज़ूर अहमद सुमरे वटि बि को काथो न आहे। बसि इहो काथो पाण वटि आहे ई कोन। बसि शयूं सुठियूं थियणु खपनि। पुछियोसीं, साईं भला अव्हां पंहिंजी हेॾी दौलत हिन इदारे ते लॻाए छॾी, अव्हां जी दौलत केतिरी घटि थी? हिन में घटिजण त सुवाल आहे ई कोन न साईं। असां वटि हो छा, हाणे ही मालिक जी महिरबानी आहे जो ही सभु कुझु जेको आहे सो मालिक जी महिरबानी आहे। हिन स्कूल जो नालो जीजल अम्मा फ़क़ति मंज़ूर साहब जी अमड़ खे भेटा पेश करण लाइ न, पर ॿारनि खे इहो अहसासु ॾियारण लाइ पिणु रखियो वियो आहे त हू घर मां अमड़ वटां तयारु थी ॿी अमड़ जे भाकुरनि में पहुचनि था। जीजल अम्मा केतिरो प्यारु ॾींदी आहे तव्हां सम्झी सघो था। असांजो आहे त असांजा ग़रीबड़ा ॿार जेके हिते अचनि न, उते हिकु जीजल अम्मा खां निकिरी ॿी जीजल अम्मा में अचनि। उन्हनि खे उहो ई हिकु मोहबत, उहा ई तरबियत, उहा ई तालीम जीअं माउ मोहबत सां ॾींदी आहे, ईअं था मिले। ऐं ही सभिनि जी माउ आहे जीअं तयारु करे तयारु कंदी आहे। मंज़ूर सुमरे, हाफ़िज़ कादिर बख़्श अवान, मक़सूद सुमरे तोड़े ॿियनि ते ॿधल हिन जाखोड़ी ऐं विज़नरी टीम तइलीम तोड़े ॿियनि शोबनि में भलाई जे कमनि खे अॻिते वधाइण लाइ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वटि एब फाउंडेशन नाले इदारो रजिस्टर करायो आहे, जंहिं प्लेटफॉर्म तां न रगो मुफ़्त दीनी ऐं दुनियावी तइलीम, हुनरी सिख्या, टेक्निकल एजुकेशन, लाइव स्टॉक समेत ॿियनि शोबनि में कमु कयो पियो वञे। उन हवाले सां इदारे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे एग्ज़ीक्यूटिव मेंबर कादिर बख़्श अवान साहब जो चवणु आहे त बेसिकली जीजल अम्मा जो जेको प्लेटफॉर्म आहे अल्हम्दुलिल्लाह ॾींहों ॾींहुं तरक़ी करे पियो, वधे पियो। त असांजी मैनेजमेंट इहो सोचियो त छो न हिकिड़ी चैरिटी फाउंडेशन जेकी आहे उहा रजिस्टर कराइजे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां। पोइ इन बुनियाद ते असां ए फाउंडेशन जो बुनियादु विधोसीं। हाणे हिन फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां जेके कमु थियनि पिया, उन में सभ खां पहिरीं त एजुकेशन ते कमु थिए पियो। एजुकेशन खां अलावा टेक्निकल वोकेशनल ते, IT ते, फ्रीलांसिंग ते, फैशन डिज़ाइनिंग ते बि कमु थिए पियो। ऐं इन सां गॾोगॾु तव्हां ख़बर आहे त जीजल अम्मा जो जेको हिकु सेटअप आहे इहो घोटकी खां 20 किलोमीटर परे आहे ऐं हिन में ॻोठनि जो बि टच अचे पियो। त सोचियोसीं त छो न असां लाइव स्टॉक ते बि कमु कयूं। लाइव स्टॉक तव्हां ॾिठो हूंदो त उते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पखी, परंदा ऐं जानवर मौजूदु आहिनि। ऐं साण गॾु ॿारनि जी सहूलियत जे लाइ हिकु नंढिड़ो ज़ू बि उते क़ाइमु कयो आहे, जंहिंसां ॿार जेके आहिनि काफ़ी मुस्तफ़ीद थियनि था। मंज़ूर सुमरे साहब ऐं संदसि टीम जीजल अम्मा पब्लिक स्कूल खे वॾी तेज़ीअ सां अपग्रेड करण में जुमियल आहिनि। हिन साल स्कूल में 9 दर्जे जा क्लासिस शुरू थी चुका आहिनि, जॾहिं त ईंदड़ साल मैट्रिक ऐं उन बाद कॉलेज शुरू करण जो रिथियो वियो आहे। नई साल जेको नओं सेशन थींदो त उन में असां वटि 10हों अची वेंदो, उन खां पोइ वरी 11हों 12हों इंशाल्लाह पंजनि ॿारनि खे अपग्रेड कंदा ईंदासीं। यूनिवर्सिटी जो आहे, बसि अलाह साईं भलाई कंदो इंशाल्लाह। इंशाअल्लाह उहो ॾींहुं बि परे नाहे जो ही इदारो यूनिवर्सिटी बणिजी पवंदो। बसि जीजल अम्मा जूं दुआऊं खपनि। ग़रीब ॿारनि तोड़े नौजवाननि ऐं नारियुनि लाइ हिन इदारे में तालीमी मयार वधि खां वधि बहितर बनाइण फोकस थियल आहे।
हिते पढ़ाईंदड़ 35 क्वालिफाइड टीचर्स मां 23 लेडी टीचर्स आहिनि जेके रोज़ानो पनो आकिल घोटकी ऐं ॿियनि इलाइक़नि खां हिन ॾुराहे इलाइक़े पहुची ॿारनि खे पढ़ाइनि थियूं जिन खे माहवार घटि या वधि ओतिरी पघार ॾिनी वञे थी जेतिरी वॾनि ख़ानगी स्कूल्स में ॾिनी वेंदी आहे जॾहिं त खेनि इदारे तरफ़ां पिक एंड ड्रॉप जी सहूलियत पिणु फराहम कई वञे थी। इरफान साहब तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थिए पई त ए फाउंडेशन में जेके असां बोर्ड ऑफ डायरेक्टर्स खयां आहिनि उन में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि। जीअं हाणे मिसाल जे तौरु अरोड़ी यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर आहे साईं ज़ाहिद हुसैन खन साहब ऐं ईअं IB यूनिवर्सिटी खां प्रोफेसर डॉक्टर नूर शर साहब आहिनि ऐं काफ़ी ॿिया पढ़ियल लिखियल असांजी बोर्ड में दोस्त शामिल आहिनि। त इन बुनियाद ते तव्हां ॾिठो हूंदो त पोएं साल जॾहिं डिसंबर में तव्हां असां वटि विज़िट कयो त असां वटि ॿारनि जी तादादु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 450 खां 550 जी असां वटि तादादु हुई पर 2024 में हिकिड़ो एॾो बूस्ट अची वियो मयार एतिरो वधी वियो त 1100 जे क़रीब हिन वक़्तु ॿार असां वटि पढ़नि पिया सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्कूल में। ऐं एडल्ट्स एजुकेशन तव्हांखे वरी ॿियो बि ॿुधायूं त अहिड़ा ॿार जेके कंहिं बि सबब जे करे स्कूल न वञी सघिया या स्कूल न पढ़ी सघिया उन्हनि खे शाम जे टाइम ते बि असां उन्हनि खे बि पढ़ाइण जी कोशिशि कयूं पिया ऐं उन में 210 ॿार रजिस्टर्ड थी विया आहिनि ऐं मदरसे में बि हिन वक़्तु 250 ॿारनि जो इज़ाफ़ो थी चुको आहे ऐं साण गॾु टेक्निकल वोकेशनल IT ऐं SMIT में 100 जे क़रीब ॿार पढ़नि पिया। त अहिड़े तरीक़े सां 1600 ॿारनि जो हिन वक़्तु असां वटि बल्कि 1600 प्लस थी विया आहिनि 1660 जे क़रीब हिन वक़्तु ॿार असां वटि रजिस्टर्ड थी विया आहिनि। जॾहिं असां सोचियोसीं त जेके एतिरा ॿार असां वटि अची विया आहिनि त छो न असां मयार खे बि बूस्ट कयूं। इन हवाले सां मैनेजमेंट इहो फ़ैसिलो कयो बिलख़ुसूस असांजे चेयरमैन साहिबु साईं मंज़ूर अहमद शुक्रो साहिबु त छो न असां मयारी स्टाफ खणूं। उहो 2 पॉइंट हिन वक़्तु असांजा हलनि पिया। हिकिड़ो पनवाकल सिटी खां हले पियो ऐं जेको लंजार खां थींदो टीचड़े खां थींदो सिधो हिते पहुचे थो स्टाफ खे खणी थो अचे ऐं ॿियो असांजो पॉइंट हले पियो घोटकी शहर खां आदलपुर खां थींदो सिधो जीजल मां पहुचे थो। जीअं तव्हां सुवालु कयो त मयार खे बरक़रार रखण लाइ तव्हांखे ख़बर आहे त सारो दारोमदार स्टाफ ते हूंदो आहे टीचर्स ते हूंदो आहे ट्रेनर्स ते हूंदो आहे। त हिन वक़्तु असां वटि जेके बि टीचर आहिनि उहे पंहिंजे सब्जेक्ट जा स्पेशलिस्ट आहिनि यानी उनजी मास्टर्स क्वालिफिकेशन थियल आहे ऐं असां इहा कोशिशि कई आहे त उन्हनि जो सैलरी पैकेज बि असां उहो रखूं जेको असांजो IBA उन्हनि खे पे करे पियो पंहिंजे स्कूल ऐं कॉलेजिस में उन्हनि खे पे करे पियो या हितां जा जेके मशहूरु ऐं सुठा जेके स्कूल आहिनि सराउंडिंग में लाइक जीअं एजुकेटर आहे स्मार्ट सिटी वारनि जा सेटअप आहिनि असां उन्हनि खां वधीक पे करे ऐं सुठे स्टाफ खे असां हिते खणी आया आहियूं ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह जेको असांजो अकेडमिक आहे उहो अल्हम्दुलिल्लाह इम्प्रूवड आहे। ऐं फ्रीलांसिंग बि तव्हां अॻु में ॾिसी चुका आहियो। फ्रीलांसिंग में जेके असां वटि ट्रेनर आहिनि उहे सेम उहे आहिनि जेके कराची जा आहिनि ट्रेन थियल आहिनि SMIT खां ट्रेन थियल आहिनि। त हाणे ईअं चई सघिजे थो त हिन वक़्तु जेको स्टाफ आहे अल्हम्दुलिल्लाह उहो क्वालिफाइड आहे ऐं वधीक उन्हनि खे वधीक क़ाबिलियत खे बहितर बणाइण जे लाइ असांजी कोशिशि हूंदी आहे त महीने में 2 ॾींहंनि जो उन्हनि जो सेशन थींदो आहे ट्रेनिंग सेशन थींदो आहे ऐं उहे सुठा ट्रेनर हिते अची करे असांजे असातिज़ा खे ट्रेनिंग ॾींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां असांजी जेको एजुकेशन लेवल आहे अल्हम्दुलिल्लाह इम्प्रूव थियो। इन स्कूल में समूरनि ॿारनि खे न रुॻो बिल्कुलु मुफ़्त तालीम ॾिनी वञे थी पर पुठिते पियल बिरादरियुनि सां तालुक़ु रखंदड़ तोड़े यतीम ऐं मिसकीन ॿारनि खे यूनिफॉर्म किताब ऐं बैग्स पिणु फराहम कया वञनि था। जीजल अमा पब्लिक स्कूल में न रुॻो ॿारनि खे बहितर तालीमी माहौल फराहम कयो वञे थो पर ॿारनि जी रांदि रूंद लाइ पिणु जोॻो इंतज़ाम थियल आहे। उन लाइ हिकु बहितरीन ज़ू सां गॾु प्ले ग्राउंड पिणु तयारी जे आख़िरी मरहलनि में आहे। अहिड़ी रीति फाउंडेशन तरफ़ां इलाइक़े में माहौल खे सरसब्ज़ ऐं पुरसुकून बनाइण लाइ मुख्य बिल्डिंग आॾो हिकु कुशादे पार्क में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा 5000 वण पोखिया विया आहिनि। एनवायरमेंट ते तव्हां ॾिठो हूंदो त हिते हर ईंदड़ वींदड़ जेको महिमान आहे उनखां फ्रूटी वण लॻाराईंदा आहियूं ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी थिए पई त ए फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां एनवायरमेंट ते बि कमु थिए पियो ऐं एनवायरमेंट ते तक़रीबन हिन वक़्तु जेके रजिस्टर्ड असां वटि वण लॻी चुका आहिनि उहे 5500 खां वधी चुका आहिनि प्लस थी चुका आहिनि ऐं साण गॾु असांजी इहा कोशिशि आहे त इन प्लेटफॉर्म तां तव्हांखे अॻु में बि ख़बर आहे त दीनी कम बि थिए पियो ऐं हाणे उन में बि दीनी कम में ॿारनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थिए पियो। त इहे 5 कंपोनेंट्स आहिनि जेके ए फाउंडेशन जे प्लेटफॉर्म ते। हिन एजुकेशनल कॉम्प्लेक्स में हिकु ख़ूबसूरत मस्जिद, वॾो दीनी मदरसो ऐं मदरसे में पढ़ंदड़ ॿारनि लाइ हॉस्टल,
वर्कशॉप, साइंस लैब, टेक्निकल एंड वोकेशनल सेंटर, सूफ़ी शाह इनायत शहीद जे नाले सां मनसूब लाइब्रेरी तोड़े ॿिया शोबा क़ाइमु थियल आहिनि। मंज़ूर सुमरो साहब जेतोणीकि घोटकी ज़िले जे हिन इलाइक़े भिटाई आबाद भरिसां हिकु ॻोठ सां तालुक़ु रखे थो, पर खेसि सिंध जे लाड़ पट सां प्यारु आहे। इहो ई सबबु आहे जो हुन न रुॻो संदसि सखर वारे घर खे लाड़ हाउस जो नालो ॾिनो, पर जीजल अम्मा पब्लिक स्कूल कॉम्प्लेक्स में मौजूदु 4 स्टार होटल जहिड़ियूं सहूलियतूं रखंदड़ हिन ख़ूबसूरत रेस्ट हाउस मथां लाड़ रेस्ट हाउस नालो रखियो वियो आहे। घोटकी ज़िले तोड़े उत्तर सिंध जो नामियारो ऐं सीनियर सहाफ़ी मुश्ताक शाही लगारी साहब ॿुधाए थो त जीजल अम्मा पब्लिक स्कूल जी तामीर वक़्तु घणनि खे इहो वहम हो त हीउ स्कूल हली न सघंदो ऐं सभु महिनतूं ज़ाया वेंदियूं, पर जीजल जी दुआ अहिड़ो रंग लातो जो ॼण रेगिस्तान में गुलिस्तान आबाद थी वियो। इरफान साहब, ही घोटकी ज़िले जो पुठ ते पियल इलाइक़ो आहे, खानपुर मार जे वेझो इलाइक़ो आहे। जिते ही 3 साल खां अॻु में जीजल अम्मा स्कूल जो बुनियादु पियो हो, त आम माण्हू परेशान थी विया त स्कूल हलंदो कीअं, शागिर्द कीअं ईंदा। मां पाण ख़ुदि 2 साल 2.5 साल अॻु में हिते रिपोर्ट करण आयुमि पंहिंजे चैनल जे थ्रू, त मां ही बिल्डिंग ॾिसी हिकिड़ो वॾो हिकिड़ो बहिड़ो थी वियुमि त हिते पुठ ते पियल एॾी बिल्डिंग कीअं थी। ही मंज़ूर अहमद सुमरो साहब जेको ठेकेदार हो, पंहिंजी 3 एकड़ ज़मीन स्कूल खे ॾेई करे हे स्कूल एतिरो जेको हिन वक़्तु कामयाबु थी वियो आहे। पहिरियों शुरूआती जेको 300 खां 400 शागिर्द हुते, हाणे 1000 खां मथे हिते शागिर्द नी तमामु ग़रीब मिसकीन जा जेके माण्हुनि जा ॿार हिते पढ़नि था, मज़दूरनि जा ॿार तालीम पढ़नि, सभिनी खे जेको मुफ़्त तालीम मिले थी, मुफ़्त किताब मिलनि था, मुफ़्त ड्रेस मिले थी। हिन वक़्तु ही जेको जीजल अम्मा स्कूल आहे, ही वॾो स्कूल हिकु इदारो क़ाइमु थी चुको आहे। परे परे खां वॾा तालीमी या मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर नी हिते घुमण ईंदा नी, तमामु घणो ख़ुशि थींदा नी। जीजल अम्मा पब्लिक स्कूल मंज़ूर सुमरे साहब, संदसि पुटनि, संदसि कुटुंब तोड़े संदसि समूरे 7 तरफ़ां सिंध लाइ हिकु आलीशान तोहफ़ो आहे, जंहिंजी वधीक तामीर ऐं तरक़ीअ लाइ ॿियनि सिंध जे घण घुरनि खे बि अॻिते अचणु घुरिजे, त जीअं ही सिलसिलो अञा अॻिते वधी सघे। रब साईंअ खां दुआ आहे त शाल मंज़ूर साहब जा ख्वाब साबिया माणीनि, शाल जीजल जिए, जीजल अम्मा स्कूल जिए, हर ॿाड़ो हर टीचर अमले जो हर फ़र्द जिए, वण टिण गुल ॿूटो सिज जो हर किरणो जिए, हिते जो हर ॻोठ जिए, घोटकी ज़िलो जिए ऐं जीजल सिंध जिए। आमीन।